अंगण अजीब हो नसीब भला आया अंगण अजीब। हाय हाय मिनिस्टर साहब के वाह जो घर मिलियो आहे सरकारी। हाय हाय बाक़ाइदे घर जा त कमल थियल आहिनि। लॻे थो चोर ताज़ो हितो खाट हणी विया आहिनि। वाह वाह वालेकुम अस्सलाम। चाचा केतिरा भेरा तोखे चयो आहे त हेॾे न अचु क्वार्टर में वञी वेह। छा जेका हेॾे मुंहुं खणी आयो आहे? अरे बा हितां खां त ॻोठ भलो। छो हिते छो बा मिसकिन खे वाड़ियो अथव। इन बंदि कोठड़ीअ में मुंहिंजो साह थो निकिरे साह। हाय हाय पलाल ते सुम्हण वारा तुंहिंजो हिते सरकारी क्वार्टरनि में साह थो मुंहिंजे। शुक्र कयो इहो मिनिस्टरो थियो अथव जो सरकारी बंगलो तव्हांखे मिलियो आहे। अरे बा अचे मारो फाटो। हा अॼु हिकु हिकाणी करे ॻोठ थो वञा। हितां रहण खां मां तोबा कई तोबा। छो छा जेका तोबा कई? शुक्र कयो इहे पलंग अथव बेड अथव भञो निभागा। उते त मैदान ॾिसी करे गॾा वारियूं लेथड़ियूं पाईंदा। हिते सोफनि ते तव्हांखे निंड नथी अचे। खटमल मोहांडरा। अरे हाणे बस बस हिकिड़ी ॻाल्हि ॿुध उते वे हली मिनिस्टर साहब अचे त मां हुनखे ॿुधायां थो त तुंहिंजो चाचो आयो हुनखे निंड नथी अचे क्वार्टर में। सम्झे नसीब भला आहिनि तव्हांजा नसीब। अबा हुते रहूं या न रहूं हा। असां 70 पीढ़ियुनि मां आज़ाद फिज़ा में रहण वारा खीर मखण सचा खाइण वारा सचे आसमान ते चंड सितारा ॾिसण वारा हिते त बंदि कोठड़ी में बंदि आहियूं। न सचो खीर थो मिले न वरी सचो मखण। ॾिसण लाइ आसमान बि ॾिसी नथा सघूं। हाय हाय चाचा हे ॾींहुं आहे शहर आहे हिते ॾींहं जो तारा नज़र ईंदा आहिनि राति जो न। हा बाक़ी मिनिस्टर साहब जेके न इहे वॾा माण्हू फिल्म जा टीवीअ जा सितारा वेझो करे राति जो ॾिसंदा आहिनि त ट्रिकुंडो आहे या चौकुंडो आहे। सम्झे न। बाक़ी तुम्हारी ॻाल्हि सही आहे। तूं हाणे हल मिनिस्टर साहब अचनि मां ॿुधाईंदुमि तुंहिंजे लाइ नेरनि खणी अचां मां। न आहे मूंखे नेरनि करणी। नेरनि सां करायो ढबले जे टुकड़ ऐं चांहि जो कोप उहा बि तबे जे धप वारे खीर जी चांहि। हाँ नेरनि सां करायो। हेॾे इंसान हो या आदमखोर? तव्हांजे लाइ मां खारो माण्हुनि जो पचायां देग दाल जी करायां। ख़ुदा कयो हिते वॾे माण्हूअ जा चाचा आहियो त तव्हां इहे ढबलड़ियूं खाओ माण्हुनि खे ख़बर पए त हे बाबा वॾा पर्सनैलिटी वारा माण्हू आहिनि। हिते वेही करे देगड़ियूं चटींदा था वतू पिया पर छा माण्हू चवंदा त नौकर आहिनि या बैटर आहिनि? अरे नौकर त तूं आहे देगड़ियूं चटे चटे मुहकारो थी वेंदी। बाक़ी हाणे शकिल माण्हू मुंहिंजी बि ॾिसनि तुंहिंजी बि ॾिसनि। अरे चुप कर। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो चाचा हे जेके धप वारी ॻाल्हि कई न खीर वारी धप वारी हिते त माण्हुनि खे धप ऐं खीर छा आहे? छो हितां जा माण्हू वेचंदा न आहिनि छा? वेचंदा त आहिनि पर अहिड़ी धप खणी वई अथनि कपिड़नि खे जो धोबी खां उजरा नथा थियनि। मुंहिंजे ख़्याल में पाणी ख़राबु आहे। पाणी ॾेढो न ॾे हितां जो पाणी मिठो बि आहे साफ़ बि आहे। ईअं चओ न त माण्हुनि मां माणपो ई निकिरी वियो आहे। हाय हाय तो में त वॾो माणपो आहे। छो न मुंहुं में माणपो न आहे त तो में आहे। मुंहुं में न आहे बॻे ॾिस हे तूं छा भेणा। अरे हुते कुकड़ियूं चोराईंदे महिरबानी करे साहब तोखे हिते रखियो आहे। वरी हाणे जेको आहे बाबा ॾिस न वॾनि माण्हुनि जो मां नौकर आहियां। ज़ाहिर आहे इहे शौक़ आहिनि मुंहिंजा कुकड़ियूं चोराइण। तूं वरी उते कहिड़ा वरी फ़ैसिला कंदे? छो तूं बि त पंहिंजे दौर जो वॾो चोर रहियो आहे। हा हुयुसि पर पोइ बि मां मिनिस्टर जो चाचो आहियां चाचो। हाय हाय सदुक वञा अहिड़े चाचे तां। अहिड़े चाचे खां फाटल पाचो भलो आहे। सही आहे सही आहे। बाबा हाणे तूं हल त मां नेरनि खणी अचां। तूं हल हरूभरू मथो न साहब आयो त मां हुनखे ॿुधाईंदो जे हुन मोकिलाए पोइ वञजाए न। ठीकु आहे चवे थो त मोकिलाए वेंदोमांसि पर यार दिलि नथी करे। ठीकु आहे बस हिते ट्रकियूं वयूं रेलूं वयूं बिल्डिंगियूं वयूं रोड यार को बस जी ॻाल्हि थी करे वियो चङो थियो। पीरू ओ पीरू
वकील साहब ॾिस मुंहिंजो नालो इज़त सां खणंदो कर। पहिरियां तूं मूंखे एतिरो त ॿुधाए मिनिस्टर साहिबु उथियो आहे या न अञा? उहो त बाद में तूं ॿुधाए, पहिरियों मुंहिंजो नालो इज़त सां खणंदो कर। हाणे ॾिस तव्हां वकील साहब आहियो, जेकॾहिं मां तोखे वकू ऐं अकू चवां त केॾी कावड़ लॻंदई? यार ॻाल्हि ॿुध न, मां हुयुमि तकड़ में, इन करे तुंहिंजो अधु नालो खणी मां तकड़ जो सबूत ॾिनो। सबूत भली ॾे, पर नालो सॼो खण मथां पाणी जे ढुक लाइ सिकी पई। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए साहिबु जाॻियो आहे या न? साहिबु जाॻियो आहे, भला कहिड़ो कमु अथई तकड़ वारो? उहो ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी बेगम साहिबा आहे न जेका, उनजी माउ यानी की मुंहिंजी ससु सॻोरी घर अचे टपकी आहे। अच्छा, हा, सो मूंखे ओॾे वञिणो आहे ऐं मां जेको आहे त अॼु ख़ासि मीटिंग में न अची सघंदुमि। इहो तव्हां मिनिस्टर साहिब खे ॿुधाइजो। आई एम सॉरी, मां न ॿुधाईंदुसि। इहो वरी कीअं? इहो वरी कीअं? साहिबु अहिड़ो आहे जो हिकु जवाब जा 50 सवाल वठंदो आहे मूंखां। केरु मूं ॾींदुसि बा? उहो त आहे, पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न। ॿुधां थो, वञा नथो। तूं हुनखे मुंहिंजो न्यापो इहो ॾिजाए। मां ॾींदुसि, पर इहो ॿुधाए त तूं शादी पहिरीं कई आहे या टी कई आहे या चौथी कई आहे? बाबा हे पहिरीं शादी कई आहे अञा। घणा ॾींहं थिया अथई? इहो बि तोखे ॿुधायां घणा ॾींहं थिया आहिनि? वेझड़ कई आहे। वेझड़ कई आहे? हा, उहे 5-6 ट्रिपूं हणायूं थी। मूंखे ड्रिपन हणाइण जी ज़रूरत न आहे। तूं मुंहिंजो न्यापो मिनिस्टर साहिब ताईं पहुचाइजांइ। मां कोशिशि कंदुमि, जेकॾहिं न्यापो वतई त मां पुॼाईंदोमांसि। वॾो माण्हू आहे, मर्ज़ी वारो आहे। पीरल ख़ान ईअं न कर, न्यापो पहुचाइजांइ महिरबानी करे। माण्हू भलो आहे, मां न्यापो ज़रूरु पुॼाईंदुसि। महिरबानी। इहो ड्रिपन वारो कमु कजांइ। तुंहिंजी महिरबानी। कोर्ट खे ॿियो सिहतमंद वकील न मिलियो हो? सही आहे, न्यापो पहुचाइजांइ महिरबानी करे। ख़्याल सां वञे ॿाहिरि, हवा तेज़ हले थी मथां उॾे। हाय तोखे ॾिसी मुआरो साहब बि तिरकी वेंदो आहे। मां त वरी बि हुनजो नौकर आहियां। बस बस, साहब उथियो या न? वॾा माण्हू हुननि जी मर्ज़ी आहे, उथे न उथे। साहब मुआरो वॾो लेज़ी माण्हू आहे। हो कॾहिं 2 ॾींहं सुतो पियो हूंदो आहे, कॾहिं 3 ॾींहं, कॾहिं 5 ॾींहं। हिकु दफ़ो त ईअं थियो जो एॾी निंड हुनखे वठी वई, 5 ॾींहं सुतो। होॾे एसेंबली जो इजलास हले पियो। आख़िर उथाए वियासीं, छपरनि खे एल्फी हणी करे एसेंबली में विहारियोसीं। माण्हुनि जे लेखे जाॻे थो पियो। ऐं वरी कंधा ॾेई खणी आयासीं, सुम्हाएसीं। 8 ॾींहं सुतो हुन दौर में। बाक़ी मां जाॻां थो, जेको हुकुम करे। बस बस, हाणे घणी बक बक न कर। सही ॿुधाए त साहब जाॻियो या न? ॿुधायो मैं न, साहब निंड पियो आहे। उहो निंड कंदो आहे त मां जाॻंदो आहियां। मां निंड कंदो आहियां त उहो जाॻंदो आहे। तू समझी छा थो पंहिंजे पाण खे? मां इहो सम्झां थो त मुंहिंजो साहब दोस्त बि आहे। छो जो जॾहिं ॻोठो आयो न नओं त शहर में हू असुर जो उथंदो, वरी कमरे में भउ थींदो हुअसि, वरी मूंखे गॾु सुम्हाईंदो हो पाण सां। तोखे? हा, मज़े जी ॻाल्हि इहा आहे जो 5 बजे उथंदो आज़ान महिल, जॾहिं कुकड़ खंभड़ाटियूं हणंदा। 10 कुकड़ 10? इहो वरी छा आहे? इहो बि तोखे ख़बर न आहे 10 छा थींदो आहे? कुकड़ पहिरियां खंभड़ हणी पोइ कंदा ऐं पोइ वरी मुला बाग ॾींदा। इहो हूंदो आहे 10। ऐं वरी कुकड़ चङी ॾिसंदा त पोइ त 2 बांगू ॾींदा। अच्छा न, चिट कबरा कारा इहे बांगू ॾींदा आहिनि। बाक़ी जेके अच्छा कुकड़ उहे फार्मी आहिनि, तो वांगुरु। छा चई? मां बसि ईअं। वञ हाणे साहब खे ॾिस। मसलो इहो आहे न, मां थोरो खिलाईंदो मां बि। हा, अॻे बि साहब जी जेकी सेक्रेटरी हुई न, ॾाढो खिलाईंदो हो बसि। चईंदे भागा रुगो खिलाईंदो आहे, रोवाईंदो केरु? मां चयो रोवाईंदो तोखे, साहब मूंखे खिलाईंदो। हाणे घणो मथो न कर, वञ साहब खे ॾिसी अच।
छा आहे तव्हांजे कमु अरे हथ हणियो मांस साहब खे ॾिसी थो अचां साहब न उथियो त मां मोटी अचां पाण हाणे वञ बस न पोइ वरी जेको कमुकार आहे मूंखे ॿुधाई वञो न मां चवां थी त वञी साहब खे ॾिसी अच ठीकु आहे वञा त प्यार सां चयो मां ईअं न वेंदोमांइ पुरान वञ हाणे साहब खे ॾिसी अच सदको वञे मुंहिंजो पीउ कुर्बान तुंहिंजे मथो कहिड़ा कहिड़ा नमूना आहिनि बामुलाइजा करप्शन जो शहंशाह रोड रस्ता बिल्डिंगूं डांबर पत्थर खाइण जो शहंशाह अची रहियो आहे टिकुंडो डुमलोटी ॾे ख़बर अची वई आहे जी सरकार सरकार इहा वरी किथे आहे साहब तव्हां ॿई पाण में बिज़ी थियो मां मोटी थो अचां सर तव्हां आयो हाणे तव्हांजो खाइण पीअण उथण वेहण अचण वञण मीटिंग्स अटेंड करण सभु कुझु सरकारी थींदो हा हे सरकारी बंगले जी इहा हालत कंहिं कई आहे सर तव्हां वारा इहे जेके नौकर आहिनि न तवजा ई नथा ॾियनि हा यार इहा बि ॻाल्हि आहे इहो ॻाल्हि ॿुधो हे मुआरो वकील आयो सो आयो हूंदो शायदि मूंखां अॻु में हा मसइलो इहो आहे जो मां थियो आहियां नओं मिनिस्टर सो मतां मूंखां को ग़लति कमु न थी वञे इन करे हुनखे रखियो आहे इहो लीगो छा आहे लीगल एडवाइज़र सर उहो इहो जेको चई हाणे सर मुंहिंजे हूंदे अव्हां खां को बि ग़लति कमु नथो थी सघे हा इहा ॻाल्हि त आहे तुंहिंजे हुते को ग़लति कमु नथो थी सघे पर वरी बि इंसान आहे कॾहिं तिरकी सघे थो ॾे ख़बर अॼु जा प्रोग्राम छा आहिनि मुंहिंजा सर अचो अचो त ॿुधायां तव्हांखे हा एॾो वेझो न अचु कुझु थिए थो मसइलो इहो आहे जो तूं जहिड़ो मुंहिंजे वेझो थी अचे न ये मुआरी ज़ाल सफ़ूरा सत सुरी न ॾिसी वरितो ईअं त पोइ असली बसि ख़ैरु न आहे छो सर पोइ छा थींदो पोइ बसि पाण कंदी ख़ुदकुशी पोइ इल्ज़ाम ईंदो तो ते या मूं ते सौ पोइ हुनखे हिते अचण न ॾियो अॻे तव्हांजो चाचो हिते अची परेशान थियो आहे अरे हा जा इहो चाचो वलण बि त आयो आहे न हिते इहो चाचे वलण खे ईअं कर मुआरी गाॾीअ ते इहो शहर जो चकर तरण आहे माण्हुनि खे ख़बर पए त मिनिस्टर चाचो थो घुमे सौ हू तव्हां वारी गाॾी में नथो हले छो गाॾी पंचर थी पई आया न सर दरअसल तव्हांजी गाॾी सां गॾु हिकिड़ी पुलिस मोबाइल बि त हूंदी आहे न प्रोटोकॉल लाइ हा सो हू पुलिस खां एतिरो थो डिजे जो पुलिस खे ॾिसंदे ई गाॾी मां ॿाहिरि ई नथो निकिरे मसइलो इहो आहे जो असांजो चाचो बि पाए दौर जो नामी ग्रामी चोर रहियो आहे पुलिस खां भउ थो थिए इहा हुनखे ख़बर ई न आहे त अॼुकल्ह जे दौर में चोरनि खे पुलिस प्रोटोकॉल थी ॾे सादो माण्हू आहे ॿारहाड़ीअ जो ख़ैर हाणे हीअं कर पीरूअ खे चएसि त मूंखे एम्पायर रोड वारा इहो उभे ते पकोड़ा त खाराए ॾाढा ॾींहं थी विया न खाधा सर तव्हां मिनिस्टर आहियो तव्हां पकोड़ा खाइण खां परहेज़ कयो बाबा भंग वारा पकोड़ा थोरी थो चवां पर सर वरी बि चवे सही थी यार सुभाणे निड़ी वेझी वञे त पोइ मुंहिंजे बदिरां तकरीर केरु कंदो पोइ हाणे हीअं कर जी सर मां वञा थो थोरो अंदरि कमु आहे थोरो सेंट वेंट हणी अचां हा तो वेझो बि अचे थी तूं त मिड़ई थोरो ख़ुशबू त अचे न इहो वकील अचे त पोइ ॿुधाइजो मूंखे जी ठीकु सर आहे ठीकु आहे हिते ई बीठी हुजिजांइ ठीकु आहे सर हा जॾहिं ॾिस त तूं हिते बीठी आहीं लॻे थो त मारे भाटे जो तबाह कंदी
चाचा मां वांखे अॻु में बि चई चुकी आहियां त मां साहब जी सेक्रेटरी आहियां। इलेक्ट्री इलेक्ट्री त ॻोठ ॾे असांखे बि, इलेक्ट्री त चौकीदारनि खे बि हूंदी आहे, पर तूं कहिड़े क़िस्म जी इलेक्ट्री आहीं? चाचा इलेक्ट्री न सेक्रेटरी साहब, जा मां सभु प्रोग्राम लिखंदी आहियां। सेक्रेटरी चङो, पोइ इहो ॿुधाए त इहो पाण वारो साहब ॻोठ करे हलंदो? हिन सॼे महीने जे शेड्यूल में साहब जो ॻोठ जो को प्रोग्राम नहीं। पोइ त उन जी घरवारी कन ते हथ रखी गीत चवंदी, मोट विछोड़ थो मारे अच ॿारो चल अच बिया, ॻाए ॻाए त मरी वेंदी। चाचा साहब जी शादी थियल आहे छा? हा हेतिरो 6 सालनि जो त शादी थी वियसि। भला साहब के ॿार घणा आहिनि? मूंखां छा थी पुछे? मां सभु सम्झां थो त तूं कंदीअ मैदान गुल। न चाचा मुंहिंजो अहिड़ो को मक़सदु न आहे। मूंखे चाचो न चओ, मां वञा थो ॻोठ, घरवारी खे वञी जेको आहे त चवां थो, पाण ई हुनखे त मोकिलियां थो, पाण ई तव्हांखे सिधो कंदी। पर चाचा चाचा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। चाचा 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 अरे आ वकील छा हाल आहे? ॾे ख़बर अॼुकल्ह भला गोसड़ू मास्तरनि वांगुरु घुसाइण शुरू कयो अथई। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे ज़रूरी कमु हो, इन करे मां न अची सघियो। ज़रूरी कमु रुॻो तोखे आहे ग़रीबनि जा वकील? अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॿियनि खे बि आहे। ज़रूरी कमु सभिनी खे ज़रूरी कमु आहे, तॾहिं त सरकारी कारखानो उबतो थो हले। इहो ॻाल्हि ॿुध जी यार, मूंसां हिकिड़ो मसइलो आहे। हा हा ॿुधायो। तूं मुंहिंजो आहे इहो पंहिंजो छा चइबो आहे हिनखे यार, कांटी कांटी छा? हा सिंधीअ में चओ आईन मुताबिक़, मूंखे पाण इहो अंग्रेजी में लफ़्ज़ न ईंदो आहे। कानून हिन खां अॻु में त कॾहिं कमज़ोर न हुयो यार। मां चाहियां थो हर कमु कानूनी तरीक़े सां थिए। असां सरकारी माण्हू ॾिसे थो वरी पोइ कढ लॻी पई आहे FIA ने बि। सो तूं मूंखां 12 फुटनि जे मुफ़ासिले ते बीहंदो कर, इंची टेप आंदी अथई यार। कहिड़ी चरियाप वारियूं ॻाल्हियूं था कयो? अड़े सियासतदाननि करे सियाणप वारी ॻाल्हि बि कई आहे छा? हा चओ त सच त। होॾे थी बि परे थी बि मूंखां। मसइलो इहो आहे मूंसां जी जो यार मूंखे तकरीर यादि कोन थी थिए। वाह कोशिशि कयो, यादि पइजी वेंदी। हा हा पर यार जॾहिं अवाम जे साम्हूं वञा थो न, मुंहिंजूं ॼंघूं ॾकनि थियूं। हा इहो मसइलो त पंहिंजी जॻह ते आहे, छो जो मुंहिंजूं पाण टंगूं हवा में ॾाढो ॾकनि थियूं पयूं। अड़े बाबा तोखे त नंढे लाइ पोलियो या फोड़ा न पीआरिया आहियूं, तॾहिं चवंदो आहियां मां बि क़ौम खे पोलियो या फोड़ा पीआरियो ॿारनि खे, न त अहिड़ा वकील निकिरंदा। ॾिसो यार मसइलो आहे तकरीर कीअं यादि कयां मां यार? तव्हांखे हीअं करणु खपे न। ॾिसो तव्हां जे वक़्तु तकरीर यादि करणु चाहियो था, तव्हां इहो तसवुरु कयो त तव्हां कंहिं ॾांदनि जी गोई जे मैदान में बिठायो। हा अच्छा। ऐं अवाम जेको आहे उहो ॾांदनि। अच्छा हा सिंपल। पोइ माना त वॾो मसइलो हल करे छॾे यार। असां बि ॾाढियूं ॾांदनि जूं गोयूं करायूंसीं ॻोठ ॾे। वाह जो मसइलो हल कयो अथई। हा हल थी वियो। चऊं हाणे ॻाल्हि ॿुध, जी बाक़ाइदे जेको आहे मुंहिंजे तक जे अवाम मूंखे वोट ॾिनो आहे बाबा, उन्हनि जे लाइ कम करणा आहिनि भला भला। हा हा बाक़ाइदे मुंहिंजे इंतिखाबी निशान खे ॾिसी वाइसी ठपो हयूं थो। हा पोइ वाकई तव्हांजे बूट वारे निशान खे ॾिसी करे माण्हुनि ठपो हयो आहे। बाबा मसइलो इहो आहे जो असांजे अबनि ॾाढनि सदियुनि खां वठी माण्हुनि खे बूट ॾेखारिया आहिनि, त हिन जे करे माण्हुनि बाक़ाइदे ॾिसी वाइसी ठपो हयो आहे। ॻाल्हि इहा आहे जो माण्हुनि में वञी बचियो आहे जोश, होश बचियो कोन्हे। हा जे होश हुजे न त बूट जे निशान खे ठपा कोन हणनि। इहो तव्हांखे वोट ई ॾियणा।
इहो वांगण जहिड़ो मुंहुं परे करे कहिड़ी ॻाल्हि थो करे? न न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हा जी जी बिल्कुलु। चङो हाणे ॻाल्हि ॿुधो, थोरो भउ बि थिए थो यार आवाम खां, जेकॾहिं न सुजाॻ थी पए त पोइ छा कंदासीं? हा इहा ॻाल्हि आहे, बिल्कुलु तव्हांखे एहतियात करणु खपे। ॿुधो, मां तव्हांजो सलाहकार आहियां। हा सलाहकार अच ॿुधाए। मां तव्हांजो भलो थो चाहियां। वाह जो भलो थो चाहे, छा कयां छा? तव्हांखे हीअं करणु खपे जो सभ खां पहिरियां तव्हांखे ॿाहिरि मुल्क में पंहिंजे लाइ बंगला वग़ैरह तयारु कराए वठो। अच्छा। उन खां पोइ पंहिंजे लाइ बैंक बैलेंस वग़ैरह बि उते शिफ्ट कराए छॾियो। बाबा हाणे सियासतदारनि खे इहे ॻाल्हियूं न ॿुधाइबियूं, उहे पाण इहे करे छॾींदा आहिनि। ॿी ॻाल्हि कर। चओ हाणे तव्हां हीअं कयो, मां तव्हांखे हिकु सुठी ॻाल्हि थो ॿुधायां। हा, अॻ में सभु किनियूं ॻाल्हियूं ॿुधायूं अथई बाक़ी। सही आहे, तव्हां वरी बि ॿुधाए न, कानूनी सलाह ॾे का। हर ॻाल्हि आइन मुताबिक़ थियणु खपे न। हा तव्हां ॿुधो, ही अवाम जेको सुतो पियो आहे कहिड़े वक़्तु बि जागी थो सघे। हा यार। ऐं जॾहिं जागियो त वॾो मसइलो थी थो सघे। हा। तव्हां हीअं कयो, क्लोरोफार्म घुराए रखी छॾियो पाण वटि। क्लोरो फार्म? इहो वरी कहिड़ो फार्म आहे? मुंहिंजी त इलेक्शन जो फार्म ई तो भरियो हुयो। उहो त सही आहे, पर तव्हां मुंहिंजो चवणु वठो जेको मां चवां थो। बाबा इहो छाजो फार्म आहे? छा कबो आहे? मानीअ सां खटाण करे खाइबो आहे छा? इहा खटाण लाहे खाइण जे लाइ। हे मां हिकु दूर अंदेशी जी ॻाल्हि थो पियो कयां। हा। जहिड़े वक़्तु कमु ईंदी मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदुमि। तव्हां हीअं कयो न। इहो मिलंदो काथों आहे? खटाण बाज़ार मां वठी अचां? न बाबा न, कहिड़ी ॻाल्हियूं था कयो मिनिस्टर साहब? तव्हांजो दोस्त आहे न डॉक्टर, कहिड़ो? इहो अंधो खान लूलो। ओ इहो अंधो खान, इनखे ॿुधायो, उहो तव्हांखे पाणे ॾींदो। अच्छा जी हा। ठीकु आहे, पोइ घुराए थो वठां हुन खां इहो क्लोरो फार्म। हा ठीकु आहे, हाणे तूं वञ मुंहिंजे लाइ का तक़रीर त लिखराए न कंहिंखां यार, को दरबारी लेखक ॾिस। दरबारी लेखक त हाणे कोन था पिया मिलनि, उहे तमामु घटि वञी बचा आहिनि। भला हीअं कयां, कंहिं आम राइटर खां लिखाए वठां? इहे आम राइटर वरी छा थींदा आहिनि? नवां आया आहिनि छा? बाबा इहे तव्हांखे ॾिसण लाइ कोन मिलंदा, इहे बसि मौजूदु आहिनि। तव्हां चओ त मां लिखाए वठां उन्हनि। बाबा लिखराए वञी, कंहिंखां बि लिखराए वञी, मूंखे तक़रीर बि लिखराए ॾे, बसि जोश हुजे हुन में। हा जोश, जोश, हा बिल्कुलु जोश हूंदो हुन में। वञो ऐं ॿ टे ताक़त जा कैप्सूल बि खा तूं। साईं छा मसइलो आहे? तव्हांजो पीरल बि मूंखे इहो चए थो वञी ड्रिपियूं हणायो, तव्हां चओ था कैप्सूल खाओ, मसइलो छा आहे? बाबा असां छा कयूं? कानून जी इज़त रही कोन्हे अॼु त असां कयूं। वञ तूं तक़रीर लिखराए, वञ हल। ठीकु आहे ठीकु आहे। इहो पीरू पीरू अरे पीरू एरिया मोहतरम जनाब अलहाज पीरल खान साहब, थोरो अंदरि अचो, तव्हांखे बेइज़्तो करणो आहे। साहब तव्हां हुयो छा? मां सम्झो को वकील आहे।